नमस्कार, जय श्री कृष्ण। माया करिश्मा पेसवाणी ऐं मुंहिंजे चैनल कृष्ण कृपा केवलम में तव्हां सभिनीनि जो स्वागत आहे। तव्हांजो पंहिंजो चैनल जिते तव्हां ॿुधंदा आहियो सिंधी कथाऊं, भॼन, ॿी घणेई जानकारी पंहिंजी मिठड़ी ॿोली सिंधी में। अॼु जो वीडियो रिक्वेस्टेड वीडियो आहे। घणनि ई भेनरुनि माता जे 9 रूपनि जी ही कथा ॿुधणु चाहिई आहे, त अचो अॼु जो वीडियो शुरू कयूं था। तव्हां सभिनीनि खे नवरात्रि जी हार्दिक शुभकामनाऊं। माता रानी सभिनीनि जी मनोकामनाऊं पूरी कंदी ऐं सभिनीनि जी झोली भरींदी, इहा ई प्रार्थना आहे। अॼु मां दुर्गा जो पहिरियों रूप आहे शैलपुत्री। अॼु जे ॾींहुं शैलपुत्री जे रूप में माता जी आराधना थींदी आहे। नवरात्रिनि में दुर्गा पूजा जे अवसर ते माता जो विधि विधान सां 9 अलॻि अलॻि रूपनि जी पूजा ऐं उपासना कबी आहे। त अॼु पहिरियों जो रूप आहे शैलपुत्री जो। हिमालय जे घर पुत्री जे रूप में जन्म वठण जे कारण हिन जो नालो शैलपुत्री पियो। हिननि जो वाहन आहे, जो सवारी आहे माता जी, हू वृषभ यानी बैल आहे। हिन करे हिन देवी खे वृषरूढ़ा भी चवंदा आहिनि। ऐं ही जो देवी आहिनि पंहिंजे साॼे हथ में त्रिशूल धारण करे रखियो अथनि ऐं पंहिंजे खाॿे हथ में कमल खयो अथनि। ही देवी प्रथम दुर्गा आहिनि ऐं हिन खे ही सती जे नाले सां चयो वेंदो आहे। ऐं सती जे नाले जे पुठियां बि हिकु कहाणी आहे। तव्हां सभिनीनि खे ख़बर बि हूंदी कि हिकु दफ़ो जॾहिं प्रजापति यज्ञ कयो हो ऐं हुन में सभिनीनि देवताउनि खे आमंत्रित कई यज्ञ में अचण लाइ, ऐं भॻवानु शंकर पंहिंजे नाठीअ खे आमंत्रित न कई। ऐं जो सती माता हुई हू यज्ञ में वञण लाइ ॾाढो विकल थी वई कि मूंखे हुन यज्ञ में सम्मिलित थियणो आहे। त भॻवानु शंकर चयो कि सभिनीनि खे निमंत्रण मिलियो आहे, पाण खे न, त पंहिंजो वञणु उचित कोन्हे। छो त चवंदा आहिनि सुख में निमंत्रण ज़रूरी आहे, दुख में भले तव्हां ईअं बि वञी सघो था। पर सती जो ॾाढो आग्रह ॾिसी करे भॻवानु शंकर बिना मन जे हुननि खे यज्ञ में वञण लाइ अनुमति ॾी। माता सती जॾहिं ॾिठो कि सभु देवी देवताऊं पंहिंजे पंहिंजे वाहन ते चढ़ी करे, माताऊं 16 श्रृंगार करे हुन जे पिता जे घर यज्ञ में वञनि थी, तॾहिं माता पार्वती बि पाण खे रोके न सघिया कि मूंखे बि हिन में वञिणो ई आहे, ईअं सोचे रहिया हुआ। तॾहिं उन्हनि भॻवान सां आज्ञा वरिती। माता सती ही सोचे करे ख़ुशि थिए पई कि मां पंहिंजे पेके घर वेंदमि, पंहिंजे पीउ जे यज्ञ में वेंदमि त सभिनीनि सां, भाउरनि सां, भेनरुनि सां, पंहिंजी मासियुनि सां मिली ख़ुशि थींदमि। इहो सोचे करे जॾहिं सती पंहिंजे घर में पहुती जिते यज्ञ पियो हले, त हुननि खे रुगो मां ही स्वागत कयो ऐं ॿिए कंहिं बि हुननि खे स्नेह न ॾिनो। छो त सभिनीनि खे ख़बर हुई कि प्रजापति हुनखे निमंत्रण न ॾिनो आहे। ऐं जो हुनजी भेनरूं हुयूं उहे बि ॻाल्हियुनि में हुननि खे ताना मारनि पियूं ऐं भॻवानु शंकर जो तिरस्कार पियूं कनि। दक्ष प्रति बि, जो दक्ष प्रजापति आहे, हुननि बि भॻवानु शंकर लाइ अपमानजनक वचन चया। इहो सभु ॿुधी सती खे क्लेश थियो। हुननि सोचियो मां पंहिंजे पति जी ॻाल्हि न मञी, जो मां हिते बिना बुलावे ते अची वियसि ऐं पंहिंजे पति जो अहिड़ो अपमान हू न सही सघी ऐं योगा अग्नि द्वारा पंहिंजे शरीर के हुते ही भस्म करे छॾियऊं। ऐं इहो ॻाल्हि ॿुधी करे भॻवानु शंकर ॾाढो दुखी थिया ऐं हुननि यज्ञ जो विध्वंस करे छॾियो। इहा कथा अञा बि वॾी आहे, पर चवंदा आहिनि इहे ई सती अॻिले जन्म में शैलराज हिमालय जी पुत्री जे रूप में जनम वरितो ऐं शैलपुत्री चवाराई। शैलपुत्री जो विवाह भॻवानु शंकर सां थियो ऐं भॻवानु शंकर जी अर्धांगिनी थी शैलपुत्री। हिननि जी शक्ति ऐं महिमा अनंत आहे। हिन खे ही पार्वती ऐं हेमावती ॿी बि हिन देवी जे नाले सां चइबो आहे। अॼु जे ॾींहुं माता खे घी जो भोग लॻंदो आहे ऐं अॼु ऑरेंज कपिड़ा पाइबा आहिनि। कलर त हमेशह हर साल मटंदा रहंदा आहिनि, लेकिन जो रूप आहे माता शैलपुत्री जो उहो हर साल पहिरें ॾींहुं शैलपुत्री जो ई हूंदो आहे। ऐं शैलपुत्री जो ध्यान मंत्र आहे उहो हीअं आहे, या देवी सर्वभूतेषु शैलरूपी शैलपुत्री रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः।
त इहो दुर्गा जे पहिरें अवतार शैलपुत्री जी कथा तव्हांखे कीअं लॻी। आशा आहे तव्हांखे वणी हूंदी। त ईअं ई कथाउनि लाइ मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, मूंसां जुड़ियल हूंदा। त वरी मिलंदासीं सुभाणे हिकु ॿी नई कथा सां। तेसिताईं मोकल थी वठां। जय झूलेलाल, जय श्री कृष्ण।